सखर का ख़बर अवांखे ॾियूं। सखर में पुलिस माइक्रो कॉलोनी में 4 भारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। एहतजाज कंदे नोटिस वठण जी घुर कई आहे। बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज करण ते पुलिस घर ते चढ़ाई कई। मौलाना उबैदुल्ला भुट्टो जो चवणु आहे पुलिस तशद्दुद जो निशानो बणाए 4 पुटनि खे खणी गुम करे छॾियो आहे। मौलाना उबैदुल्ला जो इहो चवणु आहे। ख़बर अवांखे सखर खां ॾियूं पिया। पुलिस माइक्रो कॉलोनी में 4 भारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ख़बर अवां सखर मां शेयर कई पिया। पुलिस माइक्रो कॉलोनी में 4 भारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अवां खे आगाह कई पिया। बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज करण ते पुलिस घर ते चढ़ाई कई। मौलाना उबैदुल्ला भुट्टो जो चवणु आहे पुलिस तशद्दुद जो निशानो बणाए 4 पुटनि खे गुम करे खणी वई आहे। ख़बर अवां सां सखर मां शेयर कई पिया। पुलिस माइक्रो कॉलोनी में 4 भारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। सखर खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल गफ़ूर शेख लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल गफ़ूर, आगाह कजो। जी बिल्कुल, सखर शहरी तार के चेयरमैन मौलाना उबैदुल्ला भुट्टो पारां जेको आहे सो वीडियो बयान जारी कियो वियो आहे, जंहिंमें हुन ॼाणायो आहे त एसएसपी सखर सिंघार मलिक पारां गुज़िरियल राति देर सां जेको आहे सो पुलिस अटाला साण करे संदन घर ते चढ़ाई करे संदसि 4 पुटनि जिनमें फज़ुल रहमान भुट्टो, हमादुल्ला भुट्टो, उन खां अलावा तलहा भुट्टो समेत जेके 4 उन पुट आहिनि उन्हनि खे जेको आहे सो ज़बरदस्ती खणी करे खंबे वञी गुम करे छॾियो आहे। मौलाना उबैदुल्ला भुट्टो जो इहो बि चवणु हो त जुमेवार ॾिहाड़े जेको आहे सो सखर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज करण जी आड़ में जेको आहे सो एसएसपी सखर जेको आहे सो अहिड़ा क़दम खयां आहिनि, जॾहिं त हुन आईजी सिंध ऐं डीआईजी सखर खां जेको आहे सो वाक़े जो नोटिस वठी 4 पुटनि जी बाज़ियाबीअ जो मुतालबो पिणु कयो आहे। जी ठीक है अब्दुल गफ़ूर, वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।